ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। हाफ़िज़ नईमुर रहमान ज़हनी तौर कराची जो मेयर बणिजी चुको आहे। इलेक्शन में खटण हाराइण थींदो आहे। नासिर शाह जमायत इस्लामी वटि अक्सरियत न आहे। इख़लाक़ी तौर ते कराची जो मेयर पीपल्स पार्टी जो हुअणु घुरिजे। पीपी तरफ़ां ॾिनल डिप्टी मेयर जी आछ खे हाफ़िज़ नईमुर रहमान क़बूल न करे रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर दोहिराईंदा हलूं। हाफ़िज़ नईमुर रहमान ज़हनी तौर ते कराची जो मेयर बणिजी चुको आहे। इलेक्शन में खटण हाराइण थींदो आहे। नासिर शाह जो चवणु आहे त जमायत इस्लामी वटि अक्सरियत न आहे। इख़लाक़ी तौर ते कराची जो मेयर पीपल्स पार्टी जो हुअणु घुरिजे। पीपी तरफ़ां ॾिनल डिप्टी मेयर जी आछ खे हाफ़िज़ नईमुर रहमान क़बूल न करे रहियो आहे। नासिर शाह मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।